निर्वार। चक शहर में इल्म जो मरकज आहे कदीमी निर्वार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। चक शहर में इल्म जो मरकज, चक शहर में इल्म जो मरकज आहे कदीमी निर्वार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। बाग सजायल इल्म जो आहे हर एक फैज़ तो हितण पिराए। हर एक फैज़ तो हितण पिराए। बाग सजायल इल्म जो आहे हर एक फैज़ हितां थो पिराए। हर एक फैज़ हितां थो पिराए। हिज़्बुल अबरार मज़हर इल्म जो, हिज़्बुल अबरार मज़हर इल्म जो अंबर मुश्क अतर बुकार। 70 साल खां इल्मी बका जो, 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। साईं हिज़्बुल्लाह रब्बानी सिर ते ताज रखियल है कानी। सिर ते ताज रखियल है कानी। मजमो वडो सुभान अल्लाह जो आवाज कोने। नारे तकबीर। शाने अज़मते मुस्तफा, शाने सहाबा। नारे तकबीर। मां इए थो चवण चाहियां तव्हांखे मुजाहिदन वांगुरु सुभान अल्लाह चओ। अल्लाहु अकबर। जेके जमियत जा जियाला हो, जेके सीरतुन नबवी जो आशिक परवाना हो, खत्मे नबूवत जा चौकीदार हो, हिन कुरान सां मोहब्बत खणी आया हो। हथ फिजा में बुलंद करे चओ सुभान अल्लाह। तव्हांजे हिन तारीख़ी जलसे में कायदे जमियत इमामुल इनक़िलाब, कायदे जमियत, कायदे सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद हर साल ईंदा हा। अॼु उन जा बिरादर मुकर्रम हज़रत साईं मसूद साहब मौजूद आहिनि। ए जलसे में ईंदा हो, इए चवंदा हो त सुभान अल्लाह कर, सुभान अल्लाह चवण जे करे रब करीम जन्नत में वण थो लॻाए। उन वण जी एॾी छांव तेज़ अरबी घोड़ो डोड़ंदड़ 80 साल डोड़े न खुटाए सघे। ऐं आख़िर में इए चवंदा हो ओ चक वारा सुभान अल्लाह चई करे जन्नत में पंहिंजा ठाहू कावड़ त लॻाए। जेके शहीद जी उन याद खे ताज़ो करण था चाहियो, जेके शहीद जी उन याद खे अॼु याद करण था चाहियो, हथ मथे करे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह। अल्लाह से तव्हांजे इन्हनि हथनि कण खे पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए। साईं हिज़्बुल्लाह रब्बानी सिर ते ताज रखियल है कानी। सिर ते ताज रखियल है कानी। साईं हिज़्बुल्लाह रब्बानी सिर ते ताज रखियल है कानी। मुर्शिद मोहम्मद शाम रोटी, मुर्शिद मोहम्मद शाम रोटी बुनियाद रखियो हित निर्वार। मुर्शिद मोहम्मद शाम रोटी बुनियाद रखियो हित निर्वार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार। चक शहर में इल्म जो मरकज आहे कदीमी निर्वार। 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन
सां सरशार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार विरद बुखारी सिनन निसाई फिक़ह ऐं मंतिक़ रहनुमाई फिक़ह ऐं मंतिक़ रहनुमाई विरद बुखारी सुनन निसाई विरद बुखारी सुनन निसाई फिक़ह ऐं मंतिक़ रहनुमाई फिक़ह मंतिक़ रहनुमाई सर्फ़ नहव ऐं इल्म अदब जे सर्फ़ नहव ऐं इल्म अदब जे सिखण जो सोणो आधार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार माहिर हिते उस्ताद रहन था जेके पया तदरीस ॾियन था जेके पया तदरीस ॾियन था माहिर हिते उस्ताद रहन था जेके पया तदरीस ॾियन था जेके पया तदरीस ॾियन था मुफ्ती आलिम हाफ़िज़ कारी मुफ्ती आलिम हाफ़िज़ कारी हिते थियन था हर साल तैयार 70 साल खां इल्म बका जो 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार चक शहर में इल्म जो मरकज़ आहे क़दीमी निर्वार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार भाऊ हमादुल्ला सदुल्ला कारी नईम सफ़ीउल्लाह कारी नईम सफ़ीउल्लाह ओ पिंडाल में वेहण वारा तू भी त चओ सुभान अल्लाह भाऊ हमादुल्ला सदुल्ला कारी नईम सफ़ीउल्लाह कारी नईम सफ़ीउल्लाह अगे नात खाना नातू चवंदा ते मदरसे जूं या नाला विझंदा त उहे असांजे घोर घोरींदा लॻे थो उनखे निंड वठी वई आहे चवणो सुभान अल्लाह मां तव्हांखे चवां थो तव्हां सुभान अल्लाह कयो तव्हां भले घोरो न ॾियो बुलंदा वास्ता चओ सुभान अल्लाह भाऊ हमादुल्ला सदुल्ला कारी नईम सफ़ीउल्लाह कारी नईम सफ़ीउल्लाह साईं हिज़्बुल्लाह जो फर्ज़ंद साईं हिज़्बुल्लाह जो फर्ज़ंद हर हिकु आहे ख़िदमतगार 70 साल खां इल्म बका जो 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार चक शहर में इल्म जो मरकज़ आहे क़दीमी निर्वार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार 70 साल खां इल्म बका जो चंड सितारन सां सरशार 59 साल खां जलसो थे थो बातिल शर्मंदो बणिजे थो लगे तो मां पाड़े जो आहियां तव्हांखे क़दुरु न आहे इन नज़म जे करे मां बलोचिस्तान में चवां त सभु कुछ निभायो बुलंद आवाज़ सां चओ सन्नी साउंड पनवाकिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 310398 बातिल शर्मंदो बणिजे थो बातिल शर्मंदो बणिजे थो सैफ सिंधिया जो शेर हूंदो सैफ सिंधिया जो शेर हूंदो दीन जो दुश्मन ले तलवार सैफ सिंधिया जो शेर हूंदो सैफ सिंधिया जो शेर हूंदो दीन जो दुश्मन ले तलवार 70 साल खां इल्मी बका जो चंड सितारन सां सरशार चक शहर में इल्म जो मरकज़ आहे क़दीमी निर्वार 70 साल खां इल्मी बका जो चंड सितारन सां सरशार सिंध बलोचिस्तान जे अंदर हिन जो फैज़ हले थो अक्सर हिन जो फैज़ हले थो अक्सर
ये तो मां डाडर सिबिए में प्रोग्राम ते वम पुछो त काथे जो मां चमा चक जो चे मौलाना हिजबुल्लाह साहब सुजाने मतो हां चो त मां मदरसे में पढ़ी आयो सुभान अल्लाह। सिंध बलोचिस्तान जे अंदर हिन जो फैज़ हले थो अक्सर हिन जो फैज़ हले थो अक्सर सिंध बलोचिस्तान जे अंदर हिन जो फैज़ हले थो अक्सर हिन जो फैज़ हले थो अक्सर सैफुल्लाह ले जवी इल्म जी सैफुल्लाह ले जवी इल्म जे मोतन जी ही आबाजार सैफुल्लाह ले जवी इल्म जे सैफुल्लाह ले जवी इल्म जे मोतन जी ही आबाजार 70 साल खां इल्मी बका जो 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार 70 साल खां इल्मी बका जो चंद्र सितारन सां सरशार चक शहर में इल्म जो मरकज़ आहे कदीमी ही निर्वार 70 साल खां इल्मी बका साउथ पनवाकिल अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 310338 0300 3514 011। क्या बात है वाह वाह।